काक थर ते रेशमी दिल मूं ॾिठी दाहूं कंदे बेवफाउनि जे शहर में इश्क खे आहूं कंदे छा थो सोची सुपिरी तूं त ईअं पियो लॻी ॼण मूं लाइ को परदेसी पखी। केतिरो न इंतज़ार करायो अथई ॻोठ जूं केतिरियूं घिटियूं लताड़े आई आहियां तोखे परचाइण। मां केरु थींदो आहे तव्हां खां कावड़ करण वारो? आउं त हारी आहियां, हारीअ जो पुटु आहियां। जैसे थी ॼाण तुंहिंजी अकाबरी खे अखियुनि खां वठी लफ़्ज़नि ताईं मंतर कयो अथई। मूंखे एॾी भेटा न ॾियो जो मां पंहिंजा ग़रीबाणा कख विसारे न विया। मुंहिंजूं त निंडूं ई फिटाए छॾियूं अथई। तूं बि मुंहिंजे लाइ जाॻंदो आहीं सुल्तान? साइण इहा साइण वारी विच में किथां आई? दिल त मूं तव्हांखे उन ॾींहुं ई ॾेई छॾी हुई जॾहिं तव्हांखे मुंहिंजी पेंसरी रोकियो हुयो ऐं तव्हां कार मां लही मूंखे मुर्की ॾिठो। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ मुंहिंजी झोली तुंहिंजे प्यार जे ख़ैर खां छो ख़ाली आहे? आख़िर छा सबब आहे सुल्तान? जहालत जे वहाण में तव्हांजो भरम ऐं पंहिंजो प्यार लिकाईंदो रहियो आहियां। आउं तव्हांजी लोईअ खे छुटो लॻाइण नथो चाहियां। अल्लाह, मूंखे त इहो रुखो नालो घुर्जे पियो। मेरो लॻे थो तूं मूंखे एतिरो रोवारींदीअ जो जग में केरु रुनो ई कोन हूंदो, छो त इश्क सदाईं रोवारींदो आहे। तूं ई ॿुधाए मां छा कयां? हिते मांगर मच्छा आहे मेरो, हिते धारियनि जूं कातिल रस्मूं आहिनि। दादा न तू ॾे ख़बर का भेण सदोरी जी ख़बरचार पई? न परू भा, जेतिरो वस हलणो हुयो न हलाए पिटिस, पर का ख़बर न पई। पर मुंहिंजी दुआ आहे त तोखे पंहिंजी भेण मिली वई। हा दादन, यार ॾाढा परेशान आहियूं। नौजवान नंग आहे, दुनिया जे अॻियां असां पशेमान आहियूं, कंहिंजे अॻियां कुझु ई कोन था सघूं। हा सुल्तान, जेकॾहिं ॿिए जी भेण हुजे न त उन जी ज़िंदगी ज़हर करे छॾींदा माण्हू। अलाह ख़ैर करो। हलो त गॾिजी हली मानी खाऊं था उतां। न परू, पोइ ते मोटणो आहे ऐं इलाही कम पोइ ते छॾे आयो आहे। दुआउनि में गॾु। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।